सोच जा सभु सिलसिला सोढ़ा बणिजी हिक ई महूर ते फिरण लॻा हुआ। पाबंदीअ सां विज़िम पियण लॻो हुअसि। जंहिं सुबुह जो तोखे अचिणो हो, उन सुबुह जो वज़न घणे पियण करे मुंहिंजो गलो सालनि खां सुकल खूह जियान कलराटिजी वियो हो। चप सुकल पननि जहिड़ा थी पिया हुआ। नंढड़ीअ मोरीअ ते वेही तुंहिंजो इंतज़ारु करण लॻो हुअसि। बस आई हुई, पहिरीं स्टॉप ते बीठी बि हुई, पर तूं न लथी हुईं। बस मुंहिंजे भर मां लंघी हुई। ॾिठो हुयमि तूं फ्रंट सीट ते वेठी हुईं। सम्झी वियो हुअसि त तूं उन्हनि रस्तनि तां अचणु नथी चाहियो जिन खे ओरहांगे कॾहिं मूं वटि प्यारु वंडणु ईंदी हुईं। मोरीअ तां उथी अॻियां स्टॉप ॾांहुं हलणु लॻो हुअसि। शायदि तूं मूंखे मोरीअ ते वेठल ॾिसी वरितो हो, तॾहिं त घर वञण बदिरां मोरीअ ॾांहुं हलणु शुरू कयो हुई। सुनसान रोड जी हिकु कुंड मां तो ॾांहुं अची रहियो हुअसि, ॿिए खां तूं मूं ॾांहुं। तुंहिंजे कुल्हनि ते पयल कारे तर वारी चादरीअ जा पल हवाउनि में उॾामी रहिया हुआ। तूं सुस्त विखुनि सां मूं ॾांहुं अची रही हुईं। केतिरी अजीब ॻाल्हि हुई संजा। माण्हू सदाईं मिलण लाइ विछड़ंदा आहिनि ऐं असां हमेशह विछड़ण लाइ मिली रहिया हुआसीं। लुड़क नेणनि जे प्लेटफॉर्म ते विछोड़ो बणिजी रिढ़ी आया हुआ ऐं दुख गले में रेल जी सीटी बणिजी फासी पियो हो। असां थाबड़िजंदा हिक ॿिए अॻियां अची बीही रहिया हुआसीं। खाॿे तरफ़ गलीअ ॾांहुं इशारो करे पुछियो हो मैं, हिन गलीअ मां पाण अॻे कॾहिं लंघिया आहियूं? कंध खे नाकार में लोॾे छॾियो हुई। चयो हुयमि, हिन गलीअ मां घर त वेझो आहे, पर मां तोखे वठी न हलंदुसि, छो त कुझु गलियूं कुझु रस्ता अहिड़ा बि हुजनि तोखां विछड़ण पुॼाणा जिन तां कॾहिं लंघां बि त मूंखे कुझु बि यादि न अचे। मुअल आवाज़ में चयो हुई, सही आहे। पाण वॾो चकर काटे उन पेचरे तां घर अची विया हुआसीं जंहिं तां अक्सर मूं वटि ईंदी हुईं। तोखे पसंदी ई अम्मा जे अधु उजाणल नेणनि में पिरह जे पहिरें पहर जहिड़ो सोझरो फैलिजी वियो हो। अधीअ वॾीअ जे चपनि ते मुर्क जा हंज तरण लॻा हुआ। राबेला राबेल जी आन टिड़ी पई हुई। तुंहिंजे मुंहं ते मौत जी तार आणींदड़ चहिरो तासुर चिप मारियो वेठो हो। मुअल मुंहं सां बोर्चिखाने जे दर खे टेक ॾेई अमड़ जे साम्हूं वेही रही हुई ऐं अम्मा सदाईं वांगुरु तोआॾो पुराणियुनि ॻाल्हियुनि जूं अॻड़ियूं खोले वेही रही हुई। चयो हुयमि, अम्मा हिन सां पंहिंजूं ॻाल्हियूं न कंदी कर, हीअ वीचारी अॻे ई परेशान आहे। ॿाहिरि वञणु लॻो हुअसि तो मुंहिंजे पुठियां ईंदे चयो हो, हा आई मां पराई आहियां न, मूंसां पंहिंजूं ॻाल्हियूं न कंदा कयो। घर जे ॿाहिरां बणियल झूपड़ीअ में खट ते अची अहली पियो हुअसि। तूं घर जो दर ॾेई खट जे एस ते वेही रही हुईं। न ॼाण केतिरी देरि अजनबियुनि जियां चुपचाप वेठा रहिया हुआसीं। माठ मुंहिंजे हियांव ते छिप वांगुरु छांइजण लॻी हुई। चयो हुयमि, छॾण थी चाहीं? मजबूरी आहे। इहो सभु पहिरियां छो न सोचियो हुई? अंदाज़ो न हुयमि। तोखे ख़बर आहे अम्मा ई अधी वॾीअ तो लाइ कहिड़ा ख़्वाब लधा आहिनि। हा, उन्हनि जे ख़्वाबनि जी तो वटि काई क़ीमत कान्हे। आहे, पर मां छा थी करे सघां? तूं करे बि छा थी सघीं संजा? पाण खे ऐं ॿियनि खे फ़रेब ॾियण जे तूं रुॻो वॾा ख़्वाब ॾिसी ऐं ॾेखारे सघंदी आहीं। मूंखे ख़बर आहे त तूं उदास ॻाल्हियूं करे माण्हुनि जी दिलयुनि में पहिरियां हमदर्दी पोइ मुहबत जो जज़्बो पैदा कंदी आहीं, रुॻो इन लाइ जो तो में को बि सेक्सुअल इंटरेक्शन नाहे, का बि सिधी सही छिक कोन्हे। मूंसां मिलण खां अॻु तोखे ब्लड कैंसर हो ऐं मूंखे पक आहे ज़हीर जूं हमदर्दियूं हासिल करण लाइ तो यकीनन कंहिं ॿी भयानक बीमारीअ जो शिकार थी वई हूंदी। तो बि मूंसां धोखा कया हुआ, बदिलो थी वठी। मां जेकॾहिं तोसां धोखा करणु चाहियां हा त हिन वक़्त ताईं तूं मरी चुकी हुजी हा। सबा में उहे सभु क्वालिटीज़, उहे सभु इफर्ट्स हुआ जेके तूं कॾहिं बि पैदा करे न सघंदीअं, पर मां तुंहिंजी हर ॻाल्हि जो मान रखियो हो, छो त ज़िंदगी मूंखे तोसां गुज़ारणी हुई। मुहबत मूं तोसां कई हुई, सबा सां न। को बि जवाबु न ॾेई सघी हुई। तुंहिंजो चहिरो ज़ोरदार तूफ़ान जे ज़िद में अची उखट हंधनि तां भॼी पियल कंहिं कॉस्मेटिक्स जी पब्लिसिटी बोर्ड वांगुरु बणिजी पियो। झुकी मुंहिंजे सुकल पननि जहिड़नि चपनि ते किस करणु चाही हुई। मरी वियल माण्हुनि ते कंहिं बि गरम छुहाउ जो असरु नाहे थींदो, पर तूं मुंहिंजी ठूठ चपनि ते पंहिंजा नरम गरम चप घिसकाईंदी रही हुईं।
तोखे हटाईंदे चयो हुयमि, पंहिंजे छुहण जा समूरा हक़ वास्ता त तूं घणो अॻु मूंखां खसे चुकी आहीं। संझा, हाणे न तुंहिंजो मुंहिंजे शरीर ते न मुंहिंजो तुंहिंजे शरीर ते अधिकार आहे, पर तूं ॿीहर मूं ते झुकी पई हुईं। चयो हुयमि, जॾहिं मुहबतूं विञाइजी वेंदियूं आहिनि तॾहिं छुहाउ पंहिंजी समूरी माना ऐं छिक विञाए वेहंदो आहे। ऐं मां जिस्मनि सां न, जज़्बनि सां प्यारु कंदो आहियां। जिस्म सां प्यारु करणो हुजे मां त सबा सां वञी चुको हुजां हां, अॼु एॾो न भोॻियां हां। तोखे कुझु बि सम्झ में न आयो हो। तो पंहिंजी कमीस जी ज़िप खे अधु खोले चयो हो, हीउ सभु तुंहिंजो आहे, हीउ सभु हमेशह तुंहिंजो रहंदो। आ वठ, बंदि करे छॾ सभु कुझु। संझा, हाणे हिन सभ ते ज़हीर जो हक़ आहे। तूं भुरी पई हुईं। मां छा करियां पुनू, मां छा करियां? ज़हीर में मूंखे जलील नज़र ईंदो आहे। हुन जो ॻाल्हाइणु, हुन जा टहिक, हुन जो चहिरो, लुड़क तुंहिंजा नेणनि में रिढ़ी आया हुआ। तोखे चाहण खां पोइ मूं त हर औरत में तोखे ॻोल्हियो आहे। संझा, हा, मां मञां थी पुनू, मञां थी त इहा मुंहिंजी आदत बणिजी वई आहे। मां ॾाढो चाहियो हो तोसां रहणु, तोखे पाइणु, पर मां घणो अरसो कंहिंसां बि रही न सघंदी आहियां। हीउ ॾिस, तो पंहिंजो साॼे हथ जो बुक ॾेखारींदे चयो हो, जलील, जलील खां पोइ तूं, तोखां पोइ ज़हीर, ऐं ज़हीर खां पोइ हिकु ॿी मुहबत जी लकीर मुंहिंजे हथ में उकिरियल आहे। मूंखे ख़बर नाहे इहो केरु हूंदो, पर मां ज़हीर सां शादी करणु चाहियां थी। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे। यकीन कर, मूंखे हुन सां को बि रोमांस नाहे, पर हुन वटि उहो सभु कुझु आहे जेको तो वटि कोन्हे। मां सदाईं मसवाड़ जे घरनि में रहंदी आई आहियां। मूंखे शादीअ खां पोइ मसवाड़ जो घर न घुरिजे। मूंखे पंहिंजो, बिल्कुलु पंहिंजो आइडियल घर घुरिजे। तोखे आख़िरी भेरो ॾिसणु चाहियो हुयमि, माण्हुनि जी कयल ॻाल्हियुनि जी तस्दीक करणु चाही हुयमि। मूंखे महसूसु पियो थिए माण्हू हमेशह अहिड़नि मौक़नि जी ॻोल्हा में रहंदा आहिनि। मूंखे शर्म आहे, पछताव आहे पंहिंजी ग़लति सोच ते। ईअं न चओ पुनू, मूंखे अहसासु आहे तो मूंखे बेइंतिहा प्यारु ॾिनो आहे। तो मूंखे घणो कुझु ॾिनो आहे। मुंहिंजे दिलि में तो लाइ अक़ीदत ऐं मुहबत कॾहिं बि ख़तमु न थी सघंदी, पर न चाहींदे बि मूंखे तोखां अलॻि थियणो पवंदो। यकीन अथमि पंहिंजी संझा खे सुखी ॾिसण लाइ तूं इहो सभु बर्दाश्त करे वेंदे। ऐं थी सघे थो मां तो वटि वापसि अची वञा। तूं वक़्त जो इंतज़ारु कर। भयानक टहिक निकिरी वियो हुयमि। हाणे मां कंहिं बि ख़ुशफ़हमीअ में रही न सघंदुसि। संझा, हाणे मां कंहिं बि दोखे में रहणु न चाहींदुसि। फिकी मुर्क तुंहिंजे चपनि ते ॾकी वई हुई। असां माठि थी विया हुआसीं, ॼण मरी विया हुआसीं हिक ॿिए लाइ। टिघी माठि खां पोइ चयो हुई, हिकु ॻाल्हि चवां, तूं सबा वटि कॾहिं बि न वञजांइ। छो? मां इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदसि। तूं बर्दाश्त करे वई आहीं, पर तूं हुन वटि न वेंदे। मां सबा जी बेइंतिहा इज़त कंदो आहियां, छो त हुन कॾहिं बि पाण खे ऐं मूंखे फ़रेब ॾियण लाइ को वॾो ख़्वाबु न ॾेखारियो हो। ऐं जॾहिं तूं सभु नाता टोड़े मुंहिंजे दोस्त खे शादी करण लाइ राज़ी करे सघीं थी, त मूंखे बि हक़ु पहुचे थो त मां सबा जे चपनि ते अखियूं ॿूटे किस करियां। तो ज़ोरदार चमाट मुंहिंजे गले ते वहाए कढी हुई। तपियल आवाज़ में चयो हुई, तूं हुन वटि न वेंदे। कहिड़े नाते सां थी रोकीं? तोसां गुज़ारियल समूरनि सचनि ऐं न विसरंदड़ नातनि सां। उहे सचा नाता जेके अॼु तूं फ़क़ति कुझु लफ़्ज़नि सां टोड़े चुकी आहीं। मूंखे एॾो अज़ाब न ॾे पुनू। रोअण लॻी हुईं। अमां दरवाज़ो खोले असां ॾांहुं अचणु लॻी हुई। तो टिश्यूअ सां लुड़कनि खे उघी छॾियो हो। मूं खिली चयो हो, अमां, अॼु हीअ हमेशह हली वञण लाइ हिते आई आहे। छो? हुन जूं कुझु मजबूरियूं आहिनि। पुछी वठोसि। अॼु खां पोइ मूंखे कॾहिं बि संझा खे आणण लाइ न चइजो। हा आई, मां ॾाढी ख़राबु आहियां, तव्हांजे लाइक़ु न आहियां। अमां खे भाकुर पाए सुॾिकनि में पइजी वई हुईं। उन वक़्तु तुंहिंजी पुठी मूं ॾांहुं ऐं अमां जो मुख मूं ॾांहुं हो। ॾिठो हुयमि अमां जे नेणनि जे आकाश ते लुड़कनि जा कबूतर उॾामण लॻा हुआ। अमां मूं ॾांहुं ईअं ॾिठो हो ॼण उहो सभु ॿुधी मां मरी वेंदसि। पर मां टहिक ॾेई चयो हो, तूं छो थी रोईं? संझा त मूंखे थी छॾे वञे। अमां लुड़कनि विच में चयो हो, एतिरा आसरा ॾेई छॾे थी वञे? ईअं त न कर धीअ। सुॾिकंदे चयो हुई, मजबूरी आहे, आई मजबूरी आहे। खोखला टहिक ॾेई चयो हुयमि, मजबूरी बि का शइ हूंदी आहे अमां?
अमां पंहिंजा लुड़क उघी हली वई हुई। मां झूपड़ीअ जे सेरनि मां छणी हणंदड़ आसमान जे नीराण में घोरण लॻो हुअसि। लुड़क उघंदे चयो हुई, सबा वटि न, तूं वफ़ा वटि हलियो वञजांइ। मुंहिंजे पारां माफ़ी वठी छॾिजांइसि। मूं हुन सां वेसा घाती कई हुई। चुपचाप सीरुनि मां छणी ईंदड़ आसमान जे नीराण में घोरींदो रहियो हुअसि। तूं चवंदी रही हुईं, मूंखे हिन वक़्तु इहो चवणु त न घुरिजे, पर मां चवां थी, इहो सभु ज़रूरु मञजांइ। छा? मूंखे सुध आहे त मूंखां अॻु जिन बि छोकिरियुनि तोसां रोमांस कयो हो, उन्हनि जे हुले वञण खां पोइ मूंखे हिन वक़्तु इहो चवणु त न घुरिजे, पर मां चवां थी, उहो सभु ज़रूरु मञजांइ। छा? मूंखे सुध आहे त मूंखां अॻु जिन बि छोकिरियुनि तोसां रोमांस कयो हो, उन्हनि जे हले वञण खां पोइ तूं उन्हनि खे संदनि समूरा नेगेटिव्स ऐं फ़ोटोग्राफ्स वापसि करे छॾिया हुआ। ऐं पुन्हूं मुंहिंजे कज़न खे मुंहिंजा कुझु फ़ोटोग्राफ्स वणी विया आहिनि। हूअ मूंखां नेगेटिव्स थी घुरे। ॾिस, तूं ग़लति न सम्झजांइ। तूं मूंखे मुंहिंजा नेगेटिव्स ॾेई छॾ, मां तोखे हफ़्ते जे अंदरि वापसि करे छॾींदसि। खणी वञणु चाहीं थी त सिधीअ तरह घुरी वठि। अड़े न, मां तोखे हफ़्ते जे अंदरि वापसि करे छॾींदसि। मूं तोखे तुंहिंजा समूरा नेगेटिव्स ऐं पॉज़िटिव्स वापसि करे छॾिया हुआ। चयो हुई हफ़्ते जे अंदरि वापसि करे वेंदसि। हफ़्ते मां महीना गुज़री विया हुआ, पर तो नेगेटिव्स वापसि न कया हुआ। हिकु ॾींहुं तोखे टेलीफोन करे चयो हुयमि, संजा, नेगेटिव्स? ख़ाली आवाज़ में चयो हुई, तोखे इन्हनि मां कहिड़ा घुरिजनि? मूं ख़ामोशीअ सां रिसीवर क्रेडल ते रखे छॾियो हो। सम्झी न सघियो हुअसि तो एतिरे सस्ते नमूने मूंखां पंहिंजा नेगेटिव्स आख़िर छो वरिता हुआ, जॾहिं त सिधीअ तरह घुरी सघीं पई। जंहिं ॾींहुं तूं आख़िरी भेरो मूंखे हमेशह लाइ छॾणु आई हुईं, मां पंहिंजे हिकु दोस्त खां मोटरसाइकिल वठी तोखे तुंहिंजे घर छॾे आयो हुअसि। मूंखे यादि अची वियो हो उहो ॾींहुं जॾहिं तूं ऐं मां स्कूटर ते अलमंज़र आया हुआसीं। खाधा हुआसीं चिकन सैंडविचिस ऐं आइस्क्रीम सोडा। वापसीअ ते मूं स्कूटर पूरी रफ़्तार सां सुपर हाईवे ते छॾे ॾिनो हो। तो वॾा टहिक ॾेई पंहिंजूं ॿाहूं मुंहिंजी ॻिचीअ में वराए छॾियूं हुयूं। पर जंहिं ॾींहुं तोखे तुंहिंजे घर छॾण थी वियसि, हिकु ट्रक खे ओवरटेक पे कयमि त तो मुंहिंजी ॻिचीअ में ॿाहूं विझण बदिरां कालर खां छिके ख़ौफ़ मां रिणियूं कंदे चयो हुई, आस्ते हला पुन्नू, प्लीज़ आस्ते हलाए, किथे एक्सीडेंट न थी वञे। टहिकनि जे दरियाह में ॿुॾी वियो हुअसि। तो पंहिंजी चेल्ह मंझां नज़र न ईंदड़ ॻरो ज़ंजीर टोड़े छॾियो हो। सभई मंज़र चइनि दीवारुनि जे क़ैद मां आज़ादु थी विया हुआ। तुंहिंजे पुॼाणा भोगनाउनि मथां अकेलाई वासो करे वई हुई। वापसि घर अची तुंहिंजा ॾिनल प्रेज़ेंट्स, जिन में बबली गज़ मां कढी ॾिनल मुख़्तलिफ़ कारुनि जा स्टिकर्स, मुंहिंजी डायरियुनि मथां मूं लाइ लिखियल गारियूं ऐं किथे प्यार, तुंहिंजा वठी ॾिनल कोलाबा, जिन मां हिक खे तो कावड़ में अची टोड़े मरोड़े छॾियो आहे। 1977 ईस्वीअ जो कैलेंडर, जंहिं में दुनिया जे मुख़्तलिफ़ कलाकारनि जा फ़ोटोग्राफ्स ऐं संदनि नंढड़ो तारुफ़ बि ॾिनल आहे। कुझु ख़त, हिकु ईद कार्ड, हिकु लॉकेट ऐं कैलेंडर मथां वेढ़े ॾिनल नीरो पनो, उहे सभु सेफ जे आम खाने मां कढी अंदरिन लाकर में रखे छॾिया हुयमि ऐं 1980 ईस्वी वारी डायरी पढ़ी हुयमि। तुंहिंजे ड्राहे छॾण खां पोइ बि पढ़ण में अची रहियो हो, लिखियल हो 28/1/1980। अॼु खां इस्तेमाल में अची वियो आहियां, अणॿुधायल मुदे ताईं। उन्हीअ पेज हेठां लिखो हुयमि 2/2/1980। जेकॾहिं इन्हनि लफ़्ज़नि खे ड्राहे बि छॾियो अथई त ड्राहिण वारे जज़्बे जी सचाईअ खे हमेशह यादि रखजांइ। 17/3/1980। मुख़्तलिफ़ एंगल्स में तुंहिंजनि चपनि जूं छॾियल मोहरूं, तिन जे हेठां लिखी छॾियल इमदाद जी तराइल जा कुझु बंद। वरी मिलूं न मिलूं, ज़िंदगी रहे न रहे, अलाए कहिड़ी ख़बर दोस्ती रहे न रहे, चपनि खे थोरो अॻिते कर, ॾिसी त वठूं। इहा ई त उहा तारीख़ हुई संजा, जॾहिं मूं पहिरियों भेरो तुंहिंजनि चपनि खे पंहिंजे चपनि सां छुही ॾिठो हो, अखियूं ॿूटे। 28/3/1980। हूअ जा अॼुकल्ह मूंसां गॾु आहे ऐं मुंहिंजे गले जे खुलियल बटणनि खे बंदि करे थी, जेके सदाईं बंदि करणु विसारे छॾींदो आहियां, ऐं मुंहिंजे हर ॾुख जी भाङे भाईवार बणियल आहे। हलंदे हलंदे कंहिं बि ईंदड़ पल में पंहिंजो हथु मुंहिंजे हथनि मां खिसकाए मुर्क जा गुल
ऐं बाहि जो ऑटोग्राफ ॾेई हली वेंदी ऐं मां संदसि पेरनि में पातल पेंसिल हील वारे सैंडल मां निकिरंदड़ आवाज़ पाण खां परे थींदे ॿुधंदो रहंदुसि। 29/3/1980 हुन मूंसां ख़ुदा ते बहस कयो मुसलसल। मुंहिंजी ॻिचीअ में पयल सलीब खे ॾिसंदी रही ऐं मुंहिंजे हर दलील खां इनकार कंदी रही। आख़िर में आम लहजे में चयाईं, मूं वटि न ईंदो कर। हर विखट रहंदो हलियो वियो हुउसि। संझा मूंखे इहो ॾिसी सोचे हैरत थी हुई त जंहिं शाम तोखे रेडियो ते ॾिसणु आयो हुउसि उन ॾींहुं बि तारीख़ 29 हुई।